नालो आफ्ताब अली है, सनाफ एजाज़ अली। जो 11 तारीख़ ते असां मोटनपुर शहर में वेठा हुआसीं, जेको हादसो थियो, बाबा खे क़त्ल कयो वियो ऐं मुंहिंजो भाउ मुश्ताक अली जेको धकी थियो, ॿियो जावेद अली। तव्हां हिते ॾिसो पिया, असां हिन खे महीनो तक़रीबन थिया 10 तारीख़ आहे त रत दिरो एसो छो की को अपील कंदा था भाउ जेके जवाबदार उनखे गिरफ़्तार करियो। उनखे पहिरियां जेके पकड़ ॾिना रहम अली आहे ऐं अब्दुल मालिक जलबणी आहे ऐं गुलाम फरीद आहे, मुसवर आहे उर्फ़ ज़ीशान आहे, गदा हुसैन आहे ऐं अमीर अली आहे, जेके असांजे केस में रूपोश आहिनि। बार बार असांखे धमकियूं ॾींदा रहिया। जेकॾहिं मुक़ाम ते वञूं था दुआ जे लाइ, क़ुर ख़्वाही जे लाइ, जेके क़ुर बख़्शाइण जे लाइ वञूं था त पोयां असांजे कढ था अचनि। रत दिरो एसो छो की असां ॿुधायो आहे, रत दिरो एसो छो की हाणे बि अपील कयूं था त असांजी इहे जेके नाजाइज़ियूं असां सां ख़तमु कयो वञे। अॼु शाम कलाकु ॾेढ थियो आहे त असीं पंहिंजा नंढड़े भाइरनि खे, ॿिया छोकिरा आहिनि उन्हनि खे ॿिज भराइण जे लाइ मोकिलियोसीं त उनजो ॻोठु परियों आहे त उनखे ड्रिकाए करे हथियारनि सां फायरिंग करे सफ़ा असीं घरनि ते अची चढ़ी करे धाकी कयो। माना धाकी जेके छोकिरा उहे परेशान थिया आहिनि। असांजा ॿार बच्चा ख़ौफ़ में थी विया आहिनि, उहे परेशान थियनि था। ख़ुदा रा असांखे एसो शो की अपील आहे त असांजी मदद करे इन जे असांजे उन्हनि ते रेड करे उन्हनि ते गिरफ़्तार करे। रूपोश गिरफ़्तार आहिनि, सरेआम घरनि में वेठा आहिनि। मुसवर ई पाण आहे, गुलाम फरीद आहे, असीं पाण ॾिठासीं पर असां रत दिरो एसो छो की वरी बि चऊं था हथ ॿधी अर्ज़ु कयूं था। ऐं आफ्ताब अली जेको फ़रज़ी आहे तव्हांजे लाइ, तव्हां ॾे बार बार ईंदो रहियो आहियां, तव्हांखे इतला कंदो रहियो आहियां। हाणे बि बराए महिरबानी करे रत दिरो एसो छो DSP रत दिरो जो हैदर शाह जेको असांजो SSP आहे या SSP अहमद फैसल चौधरी साहिबु आहे लाड़काणो, उनखे अपील था कयूं त बराए महिरबानी असां इहे जेके बि नाजाइज़ियूं असां सां ख़तमु कयूं वञनि। मुंहिंजो नालो मुश्ताक अली जलवाड़ी, एजाज़ अली जो पुटु आहियां। जीअं दड़ाई अहमद ख़ान जो ॻोठु मुसवर वारा फरीद गुलाम फरीद वारा गदा हुसैन दड़ाई, जीअं त पुराणो मसइलो हुयो तकरार हलंदड़, वरी फ़ैसिलो बि थियल हुयो वॾेरे वटि, भन कड़ी बि कई आहे। वरी असां शहर वेठा हुआसीं मोटनपुर में, जीअं त असांजे वालिद साहिबु एजाज़ जलवाणी खे क़त्ल बि करे विया। मुंहिंजे भाउ जावेद खे बि गोलियूं हणी विया आहिनि, मूंखे बि जंग में गोलियूं हणी विया आहिनि। वरी अॼु चढ़ाई करे असांजे ॻोठ ते हमलो बि करे विया आहिनि। छोकिरा विया ॿिज ते पाणी भराइण पर उन्हनि ते बि हमला कयूं। वरी बाबा पुलिस खे अपील आहे त इंसाफ़ करे, उन्हनि चढ़ाई करे। पुलिस हिकु दफ़ो वई आहे, वरी चढ़ाई न कई उन्हनि जे मथां। महिरबानी करे उन्हनि ते चढ़ाई करे असां इंसाफ़ करे कराया हुआ। उन्हनि नाला ॾिना आहिनि, असां पाण सुञाता आहिनि। असांखे गोलियूं हणियूं आहिनि गुलाम फरीद, मुसवर उर्फ़ ज़ीशान, गदा हुसैन, अब्दुल मालिक, ही जेके चढ़ाई असां पाण सुञाता आहिनि। असांजे घर ते चढ़ाई करे राति जो 4 बजे असांखे गोलियूं हणी विया आहिनि। असांजे वालिद साहिब खे क़त्ल करे विया आहिनि, एजाज़ नालो अथसि। हे जावेद उनखे गोलियूं हणी विया आहिनि, कंध में, बांह में, मूंखे जंगनि में हणी विया आहिनि। असां पाण सुञाता आहिनि। हाणे त महीनो खनि थियो अथसि, महीनो खनि थियो अथसि। हिन 2 माण्हू पकता आहिनि, ॿिया अब्दुल मालिक ऐं रहम अली। नालो जावेद अली, एजाज़ अली पुटु। काला धक हणी विया आहिनि असांखे कंध में, बांह में। मोटनपुर में वेठा हुआसीं, 4 बजे असां फेरिंग करे मारे विया आहिनि। मुसवर वारा गदा हुसैन सरदार साहब खे अपील आहे, SP खे DIG खे असां अपील करे हक़ खपे, इंसाफ़ करे।